वीह पे सूर तो पए पर नाश्तो तो करणो ई आहे। पेट खे केरु सम्झाए। ॿुध भाउ हिकु मसाला डोसा ऐं हिकु वड़ा पाव घणा पैसा थिया? 13 रुपया। 13 रुपया? वठ ही तुंहिंजा 13 रुपया। नाश्तो ॾे जल्दी। अच्छा तव्हांखे काकू सां तकलीफ़ हुजेव त आजमा आजम विझी ॾियांव? न न मूंखे कोई तकलीफ़ कान्हे का, चाहीं त टिट ॿुधाए। असांजो काकूस बि तोखे साफ़ करिणो पवंदई। कहिड़े काकूस जी ॻाल्हि थो करीं तूं बड़वा? उहो ई काकूस जंहिंमें तव्हां हंगी हंगी करे एॾो ख़राबु कयो अथव की कोई सफ़ा न करे सघे। इहो छा थो ॻाल्हाईं? बड़वा ॿुधाए अञा चवंदे मूंखे काकूस साफ़ करण लाइ? न न चवंदो मैं। अलाए इहो छा थो करीं पियो? मुंहिंजे पिणे खे छॾ रंधणा छॾ न। हिन कुत्ते खे पुछेसि मूंखां काकूस तो साफ़ कराए पियो। ए भाऊ मूंखे पैसा ॾियो न खाइण लाइ। हलड़े मूंखे टाइम कोन्हे को, मूंखे काकूस लॻो आहे, फास्ट वञा थो मां। यार माण्हुनि खे अंगण ई पई आहे, मूंखे खाइण लाइ कोन्हे। लो इहो कहिड़ो? यार कोई खाइण लाइ ॾियो, ॾाढी बुख लॻी आहे। हिनखे सुबुह ई त ॾिठो वड़ा पाव पियो दॿाए रंधणो। ॾियो कोई खाइण जो। तव्हांजे शहर में 36 काकूस ठाराए छॾिया आहिनि असां। हाणे तव्हांखे अंगण में काई तकलीफ़ न थींदी। अगरि काई तकलीफ़ थिएव त मुंहिंजे मुंहं ते छेणा थिपे छॾिजो, हीअ मुंहिंजी गारंटी अथव। अरे बड़वा तूं वधीक न उॾाम, वापसि हेठि अच। हा एम मां तोखे जॾहिं चयो हुयो मूंखे सलंग काकूस खपनि, हा त पोइ तूं अलॻि अलॻि छो ठाही? अड़े हाणे उहे काकूस तूं गॾु करे ऐं गिचीअ में ॿधी खणी वञ, न त मार खाईंदे ॾाढी। हेलो सेठ बसरमल थो ॻाल्हाईं? हा ॻाल्हायां थो। हा तो वटि हिकिड़ो काकूस अथई स्वर्ग नाले जो, मूंखे उहो ख़रीदणो आहे। पर मूंखे उहो विकिणणो कान्हे न भाई। तोखे मुंहुं मंगी क़ीमत मिलंदई। पर मूंखे ॾियणो ई कोन्हे न। 50 लख थो ॾिए। न यार 60 लख में बि न ॾियणो आहे। 75 लख। अरे यार छॾ न, मज़ाक छो थो करीं? 90 लख थो ॾिए। चरियो वरियो थी वियो आहे हिकिड़े काकूस लाइ एॾा पैसा? तव्हां ॿिन्हिनि मां टिट कंहिंखे सभिनि खां वधीक ईंदा आहिनि? टिट? मूंखे न ईंदा आहिनि, मूंखे न। हिनखे ॾाढा मस्तु ईंदा अथसि, मास्टर अथव मास्टर। एॾा मस्तु टिट ॾींदो अथव, ॻाल्हि ई छॾे ॾियो। दिलि ख़ुशि थी वेंदव ॿुधी करे तव्हांजो। अच्छा त पोइ तूं असां सां गॾु हलंदे, मूंखे टिट न वणंदा आहिनि। हाणे खां असांजे घर जो सॼो कमु तूं कंदे।